सिंध सलामत फोरम पारां नौजवान लेखक एहसान अली सुमरो जे बोर्ड जी सूरत हाल ते लिखियल किताब पाणी सां जंग जी महूरत वारी तकरीब मेहर जे मक़ामी हॉल में थी। महूरत वारी तकरीब में अदीबन, शाइरनि, सहाफ़िन, वकील ऐं सिविल सोसाइटी सां लाॻापियल माण्हुनि, नामियारे समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख, प्रोफेसर उबैदुल्ला लाखेर, नामियारे कहाणीकार सलीम मक्सी, मुमताज़ अली सुमरो, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई। महूरत वारी तकरीब खे ख़िताब कंदे डॉक्टर मोहम्मद खान शेख चयो त असां बोर्ड दौरान मेहर जी तारीख़ खे कलमबंद कयो आहे। तकरीब के खिताब कंदे नाले वारे अदीब ऐं डिग्री कॉलेज काज़ी आरिफ जे प्रिंसिपल प्रोफेसर उबैदुल्ला लाखेर चयो त हीउ किताब सदियुनि ताईं मेहर जे सूरमनि पारां शहर बचाइण वारे किरदार खे उजागर कंदो रहंदो। तकरीब के नामियारे कहाणीकार सलीम मक्सी चयो आहे त उन जे जदीद दौर में किताब लिखणु हिकु इंतिहाई ॾुखियो ऐं तारीफ़ लाइक़ु कमु आहे। एहसान पंहिंजे कलम ज़रिए समूरी सूरतहाल खे उजागर करे पंहिंजो फ़र्ज़ पूरो कयो आहे। तकरीब खे डॉक्टर अब्दुल मजीद बलेदाई, रियाज़ चांडियो, मंजूर महेसर, अब्दुर्रहमान कमरानी, वकील सईद पंवर, जान मोहम्मद झंडीर, मीर अयूबी, मुमताज़ सुमरो, हबीब हुज़ूरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त तकरीब में नामियारनि शाइरनि महबूब दीपर, हिज़बुल्ला मेहड़ाई, अवेज़ करनी, शफ़ीक चन्ना, अली नवाज़ सुमरो, असद चन्ना ऐं ॿियनि शाइरी ॿुधाई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।